सिंध असेंबली में मुखालिफ धुर अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त पीटीआई में -1 जो इम्कान मौजूद ई नाहे। समूरी अवाम इमरान खान सां गॾु बीठल आहे। सिंध असेंबली में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुखालिफ धुर अॻवान हलीम आदिल शेख चयो त अवाम जो आवाज़ बणजण जे ॾोह में जेल कटी आयो आहियां। मुंहिंजी आवाज़ न पहिरीं केरु बंदि करे सघियो हो, न ई हाणे केरु बंदि करे सघे थो। हलीम आदिल शेख चयो त पीपल्स पार्टी जे मीडिया सेल ट्वीट ज़रिए दावा कई हुई त बिलावल खे 1 कलाक में 1 खरब 30 अरब रुपया ॿाहिरि मुल्क इमदाद उमाणी आहे। असां पुछण चाहियूं था उहा इमदाद किथे विरहाई वई आहे। शर्जिल मेमण दावा कई आहे त 1,72,000 ख़ैमा, 1 लख तरपाल, 10 लख मच्छरदानियूं, 1,45,000 राशन बैग विरहाइजी चुका आहिनि, जॾहिं त 7 अरब रुपया 23 ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे ॾिना विया आहिनि। अवाम ॼाण जो हक़ रखे थी। हुन जो चवण हो त कराची में स्ट्रीट क्राइम में इज़ाफ़ो आयो आहे। समूरी पुलिस मुंहिंजे पोयां लॻाए छॾी आहे। ॾोहारी सरेआम घुमी रहिया आहिनि। हलंदड़ महीने जे 1 हफ़्ते में 11 माण्हू क़त्ल थी चुका आहिनि।